अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। खुसूसन अला अबी बक्र व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। वक़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन रआ मिनकुम मुनकरन फल्युग़य्यिरहु बियदिहि फ़इन लम यस्तति' फ़बिलिसानिहि फ़इन लम यस्तति' फ़बिक़ल्बिहि व ज़ालिक अज़अफ़ुल ईमान। वक़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदुल्लाहि अलल जमाअह मन शज़्ज़ शुज़्ज़ फ़िन्नार। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीनल महदिय्यीन वअज़्ज़ू अलैहा बिन्नवाजिज़। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मअय फ़िल जन्नह औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जे मुहब्बत सा मदीने जे साईं ते बआवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद
कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम हजरत मौलाना सैयद अब्दुल कय्यूम साहब हाले जवी दामत बरकातुहुमुल आलिया, हजरत मौलाना गुलामुल्लाह साहब हाले जवी, बिरादर मुकर्रम हजरत मौलाना सऊद अफजल साहब, मौलाना मोहम्मद साले इंदर साहब, स्टेज ते वेठल उलमाए किराम, इज्तिमा में मौजूद मौजा मुख्तरम दोस्तों, भाइरो ए बुजुर्गो, तमाम असां सभई हिन इज्तिमा में अल्लाह पाक के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह से तमाम असां सभिनी जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। हजरत मौलाना हाफिज हुसैन अहमद साहब जन तफसीली बयान फरमायो है। हजरत हाफिज साहब जे बयान का अग में असांजे ॿियनि दोस्तन बुजुर्गन आलमन जा भी खिताब थिया आहिनि। जमीयत उलमा इस्लाम जे तरफा पैगाम अमन के हवाले से ही इज्तिमा मुनाक़द कयो वियो। अमुन हर इंसान की बुनियादी जरूरत है। ऐं जेके हुक्मरान मानुन के अमनो अमान मुहैया न करे सगन, शरीयत मुहम्मदी जे फतवा जे मुताबिक उनन के इक्तिदार जे कुर्सिन ते वेहण जो कोई हक कोन्हे। बियन सूबन में असांजे जमात के एतरो खिदमत जो मौको नाहे मिलियो जेतरो खैबर पख्तूनख्वा में मिलियो। पहरियों दफो मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह जन 9 महीना चीफ मिनिस्टर रहा। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जो जमानो एक सोनहरी दौर हो सूबे सरहद जो। उन वक्त खैबर पख्तूनख्वा जो नालो सरहद सूबो। अज भी उन सूबे जा माण्हू मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह की याद था कन। हर माण्हू आसानी से चीफ मिनिस्टर ताईं पहुंची सके पियो। मां उन वक्त जेटीआई में हो जने हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन चीफ मिनिस्टर थिया सूबे सरहद जा। मां जेटीआई जे साथिन सां गॾिजी मुफ्ती साहब जी ज़ियारत करण जे लाइ पेशावर आयो। असां जॾहिं चीफ मिनिस्टर हाउस पहुता से तकरीबन असर जे नमाज जो वक्त थियण वारो। जेके अमले जा माण्हू हा उन्हनि चयो त तव्हां हिते सीएम हाउस के लॉन में ही तरसो, वुज़ू वुज़ू कयो, नमाज जो टाइम थियण वारो आहे। मुफ्ती साहब जन ईंदा ऐं नमाज पढ़ाईंदा। उन खां पोइ मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन असर खां वठी मगरिब ताईं इते हेठ लान में वेहंदा ऐं माण्हुनि जा मसइला ॿुधंदा। यो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जो रोज जो मामूल हो। असां वुज़ू कयो, नमाज की तैयारी कई, सीएम हाउस के लॉन में नुखूं विछायूं, फरासूं विछायूं। थोड़ी देर में हिकड़े हमरा अजान चई।
कुछ देर का वो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह तशरीफ फरमा थिया। सिफूं सिधियूं थियूं। मुफ्ती साहब जन इमामत जे मुसल्ले ते बीठा। हिकिड़े ॿिए हमरा तकबीर चई। निमाज़ थी वई। ख़बर पई तो बांग चवण वारो सूबे जो होम सेक्रेटरी हो ऐं तकबीर चवण वारो सूबे जो चीफ सेक्रेटरी हो ऐं इमामत कराइण वारो सूबे जो चीफ मिनिस्टर। मुफ्ती साहब सां मिलियासीं। ॿिया भी मिलण वारा खोड़ हा। तमाम मुहब्बत सां मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मिलिया। सभिनी खां फर्दन फर्दन हाल हवाल पुछियो। हमरा आया कहबो चाहे सभिनी में तक़सीम कन पिया। जेका कारी चाहे पब्लिक पीती उहा ही चीफ मिनिस्टर साहब पीती। कोप भी सागा चाहे भी सागी। अजीब मंजर हो। हिकिड़ो लालो पठान आयो पर सफ़ा कावड़ में भरियो आहे। मुफ्ती साहब जे बरसां जे बीठो बस ये पश्तो में शुरू थी वियो। पश्तो पाण खे अचे कान ज़ुबान यारे मन पश्तो वमन पश्तो न मैदान। असां उन जे मुंहं खे तकियूं पिया। ॾाढियूं रड़ियूं पियो करे। मुफ्ती साहब उनखे पश्तो में चए पियो त थोड़ो डरो थी वे। जी मां न वेहंदुसि। ये समझूं पिया तो मुफ्ती साहब चेस तो वे बाबा थोड़ो थधो थी। वो इनकार करे पियो। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह टेलीफोन खई। टेलीफोन कई। टेलीफोन ते भी मुफ्ती साहब पश्तो ॻाल्हाई। ॾिठो से तो कुछ ठरियो हमरा। वरी थोड़ी देर खां पोइ मुफ्ती साहब टेलीफोन खां फारिग थिया। उनखे का चिट लिखी ॾिनो तो पोइ खिलियो। पोइ वेठो। पोइ चांहि पीतई। पोइ खिलंदो वापसि थी वियो। असां हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ कयोसीं साईं छा मसलो। हुज़ाब फरमायो तो यो टांगो हलाईंदो आहे। वञे पियो रस्ते सां पोयां का एसपी साहब जी गाॾी अचे पई। उन्हनि खे हारन बारन ॾिना। हिन खे रस्तो परे थियण जो हुयो कोन। एसपी साहब के कावड़ आई लही। इनके ॿ टे मोचड़ाई। एसपी साहब जी दाह खणी आयो तो मां सां ज्यादती थी आहे। मां सां इंसाफ़ थे। टांगे वारे सां ज्यादती थी आहे। टांगे वारो दाह खणी आयो आहे वज़ीर आला वटि। चए पोइ तव्हां छा कयो। फरमायूं त मां उन एसपी खे सस्पेंड करे छॾियो ऐं हिनखे चिठी लिखी ॾिनमि त बाबा हिन जी पारत आहे। हिनखे तंग न कयो। असां चाहियूं था त सभिनी सूबनि में अहिड़ा चीफ मिनिस्टर थियनि। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम सर बकफ सर बुलंद। सियासत में दीनदारी ऐं शराफत के मुतारिफ कराइण वारी जमीयत उलमा इस्लाम। मूंखे याद आहे मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन जॾहिं चीफ मिनिस्टर हा। मुख्तसर दौरे ते हिते तशरीफ फरमा थिया हा। चीफ मिनिस्टर खे उन ज़माने में ट्रेन में हिकिड़ी मुस्तकिल बोगी मिलंदी हुई ऐं उन ज़माने में घणो करे चीफ मिनिस्टर जेके हा उहे ट्रेन जे बोगियुनि में सफ़र कंदा हा। हाणे त इहो तसव्वुर ख़त्म थी वियो। वो सभु जन हिते आया। उहा बोगी वई हेॾे सफ़ाई बफ़ाई जे लाइ। कहिड़ो इलाइक़ो आहे। लोको शेड में। मुफ्ती साहब प्रोग्राम करे मोटी आया। वरी ट्रेन ते ही वापसी ही। मुफ्ती साहब जन पहिरियों पहुता। वो सैलून चवंदा उनखे। उन रेल जे दॿे खे जेको चीफ मिनिस्टर जो दॿो हो उहो अञा ताईं कोन पहुतो। मुफ्ती साहब जन इते सखर स्टेशन ते मथे प्लेटफॉर्म ते जाए निमाज़ ठहियल हुई। तॾा पियल हा। मूंखे याद आहे मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह तॾे ते लेटिया ऐं सिर पंहिंजे मथे जे हेठां ॾिनो। विहाणे जे तौर ते उन सिर ते रुमाल रखी मुफ्ती साहब जन लेटी पिया। तेर मां थकी पियो आहियां। ये थोड़ो लेटां थो। अहिड़ो चीफ मिनिस्टर मूंखे ॾेखारियो जेको तॾे ते आराम थो करे विहाणे जी जाइ ते सिर थो रखे।
उलाइका आबाई फजइनी बिमिस्लिहिम। असां जेठी आहे जा साथी मौजूद हुयासीं। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह साथिन के जो तो इन्हनि सभिनी कारकुननि खे चांहि पियारियो। उते स्टेशन ते जेके चांहि जा दुकान थींदा आहिनि, ऐं मूंखे यादि आहे त उन चांहि जा पैसा मुफ्ती साहब पंहिंजे खीसे मां अदा कया। ऐं इन ज़माने खां कुझु वक़्तु पोइ मखलूत हुकूमत में एमएमए जो मुख्तलिफ पार्टियों जॾहिं आयूं त असांजो अकरम खान दुर्रानी सरहद सूबे जो चीफ मिनिस्टर थियो ऐं तकरीबन 5 साल जमीयत उलमा इस्लाम जो यो साथी अकरम खान दुर्रानी सरहद सूबे जो चीफ मिनिस्टर रहियो। उन खां पोइ एएनपी जी हुकूमत आई ऐं हाणे इमरान खान जे पार्टी जी हुकूमत आहे। उते वञी सरहद सूबे जे माण्हुनि खां पुछो, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त जमीयत उलमा इस्लाम जो साथी अकरम खान दुर्रानी जंहिं वक़्त में चीफ मिनिस्टर हो, उन वक़्त सरहद सूबे में जेका ख़िदमत थी वो तारीख़ जो न विसरंदड़ बाब आहे हर लिहाज़ ते। असां चाहियूं था त सिंध में अहिड़े क़िस्म जी तब्दीली अचे, अमन कायम थी सके थो अगर हुकूमत सच्ची थे। अमन कायम थी सके थो अगर इदारा सच्चा थियनि। अमन कायम थी सके थो अगर खान सरदार भोतार नवाब वडेरा सच्चा थियनि। अमन कायम थी सके थो अगर पुलिस सच्ची थे। मां सेनेट में भी या तजवीज ॾिनी ही त असांजे सिंध में कबाइली झेड़ा उरूज ते ऐं हर साल असांजे सिंध में कबाइली झेड़नि में हज़ारे कूथर कुश्ती था वञनि, हज़ारे अमड़ियुनि जूं झोलियूं ख़ाली थी थियूं वञनि। असांजी सिंध में कबाइली झेड़नि जे सूरत में तमामु वॾी तबाही आयल आहे। कबाइली झेड़नि ते कंट्रोल कयो। मां पुछो वियो त तव्हांजी तजवीज़ कहिड़ी आहे? मां जो जंहिं इलाके में झेड़ो थिए थो, जिन कबीलनि जा माण्हू विढ़नि था ऐं हिक ॿिए खे मारनि था, उन्हनि कबीलनि जे सरदारनि खे घुरायो, नवाबनि खे घुरायो, खाननि खे घुरायो, उन्हनि कबीलनि जे भोतारनि खे घुरायो, उन्हनि कबीलनि जे चङनि मुड़सनि खे घुरायो, उन्हनि कबीलनि जे वॾेरनि खे घुरायो ऐं उन्हनि खे टाइम पीरियड ॾियो त हेतिरे वक़्त में पंहिंजनि कबीलनि में सुलह करायो, न त तव्हांखे टंगीदासीं। 10 ॾींहनि जो टाइम ॾियो, 15 ॾींहनि जो टाइम ॾियो, 20 ॾींहनि जो टाइम ॾियो। उहे पाण ई सुलह जी कोशिश करे कबीलाई झेड़ा ख़त्म कराए सघनि था। ऐं जेकॾहिं न थिए इएं त तव्हां उन्हनि भोतारनि, सरदारनि, खाननि ऐं नवाबनि खे टंगियो ऐं उन इलाके जे इंतिज़ामी ऑफिसरनि खे टंगियो, ख़ुद ब ख़ुद अमन थी वेंदो। अमन काॾो थे जॾहिं उहे सरदार, उहे खान ऐं नवाब जिन जा हथ ग़रीबनि जे रत में ॿुॾल आहिनि, टिकेटूं उन्हनि खे थियूं मिलनि, इलेक्शन में उहे था बीहनि ऐं उन्हनि खे खटरायो थो वञे, उन्हनि जे मर्ज़ीअ ते हुकूमत हलाई थी वञे। कबाइली झेड़नि में रुगो ग़रीबनि जा बच्चा छो था मरनि? हारी था मरनि, मज़दूर था मरनि, मेहनत कश था मरनि, रेड़ीअ वारा था मरनि। इन्हनि खाननि, सरदारनि, भोतारनि, नवाबनि जा पुट छो था मरनि? हलंदड़ झेड़नि में सरदार साहब पाण थो ओचितो अची वञे त मुखालिफ धुर वारा माण्हू उनखे सलूट था कनि। इन्हनि जे घरनि ते बम किरनि त पोइ इन्हनि खे ग़रीबनि जो अहसास थींदो। असां जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां वचन था कयूं, जेकॾहिं
इंशाअल्लाह मौको मिलंदो। केड़ा केड़ा चओ था इंशाअल्लाह? पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद, नारे तकबीर। भुखे बेरोजगारी जो खात्मो, अमन अमान जो क़याम, ये प्रायोरिटीज़ हुंदियूं हिन हुकूमतुनि जो। शरीयत मुतहरा बि असल खे इहो सबक थी ॾे त हुकुमराननि जूं तरजीहात इहे हुजण खपनि। जी हाफ़िज़ साहब जन पंहिंजे ख़िताब में फरमायो त रब थो फरमाए फलयअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। सूरह कुरैश में इन्हनि शयुनि खे वाज़िह कयो वियो त बुख ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो ऐं अमन अमान जो क़याम ये हुकुमराननि जा बुनियादी फर्ज़ आहिनि। असां वटि नौकरियूं नीलाम थियूं थियनि। को मूंखे ॿुधाए, को हिकिड़ो शख़्स उथी बीहे मूंखे ॿुधाए त मुंहिंजे पुट खे मेरिट ते बिना पैसनि जे नौकरी मिली आहे। सवाल ही पैदा नथो थिए। मेरिट कुछ कोने। असांजा एजेंट कहिड़ा थिया हा, असांजा जियाला कहिड़ा आहिनि। सियासी बुनियादनि ते हुननि पंहिंजूं तरजीहात तय कयूं आहिनि। बोलियूं लॻनि थियूं। कुछ वक्त अॻु में त पीपल्स पार्टी जी हिन हुकूमत में मुख़्तलिफ़ ज़िलनि में BA पास MA पास मुसलमाननि जा बच्चा भंगियुनि जी जाइ ते भर्ती कयूं। कम करणो कोन्हे, पैसा तव्हांखे मुफ्त में मिलंदा। जंहिं मुल्क में इंसाफ जे तकाज़ाउनि खे पूरो न कयो वञे उते अमन जो क़याम मुमकिन ही कोन्हे। भला भला ईमानदार पुलिस अफसर असां वटि मौजूद आहिनि, लेकिन कंहिं बि ईमानदार अफसर खे कंहिं चङी जगह ते फिट करण जे लाइ तैयार कोन्हनि। अक्सर जाइनि ते तव्हांखे करप्ट ऑफिसर मिलनि। असांजे मुल्क में थाना नीलाम थींदा आहिनि। थाननि जा नाला रखियल आहिनि। दुबई थाणो, जिद्दो थाणो, अबू ज़हबी थाणो। का ट्रांसफर पोस्टिंग बगैर पैसनि जे कोन थी थिए। जेके माण्हू लखे रुपया रिश्वत ॾेई का कुर्सी था वठनि त उहे अमुन कोन कंदा, उहे किरोड़े कमाईंदा। असां हिन पैगाम अमन कन्वेंशन जे हवाले सां, पैगाम अमन कॉन्फ्रेंस जे हवाले सां सखर वासियो अव्हांखे गुज़ारिश करण आया आहियूं त तव्हां दर दर वञो ऐं घर घर वञो ऐं माण्हुनि ताईं इहो पैगाम पहुचायो त तव्हां हमेशह पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा आया आहिनि। बकरियुनि जे धण जो धनार जेकॾहिं बघड़ थींदो तो वो बकरियुनि जो ख़ैर कोन्हे। ऐं असांजा हुक्मरान एॾा अखि जा पक्का आहिनि जो शर्म हया जे नाले जी का शइ इन्हनि वटि आहे ई कान्हे। या बेहयाई तेरा आसरा। एॾा ॿधा कूड़ था हणनि। आप साहब थर जी ॻाल्हि कई। साईं काइम अली शाह साहब फरमाए थो त थर में कुछ कोन्हे, बकवास आहे। थर जूं मायूं अस्पताल में नथियूं अचनि, व्यम अस्पताल में नथियूं कराइनि। दायूं दायूं पढ़ियल कढ़ियल न आहिनि। वो डिलीवरी वारे वक्त में दाइन खां ग़लतियूं थियनि थियूं। इन जे करे
हालांकि रिपोर्ट इहा आई है तो घणे कदुर जेके ॿार मरी विया आहिनि उते उहे 8 सालनि जा 10 सालनि जा 12 सालनि जा ॿार वधीक आहिनि। हाणे साईं कायम अली शाह साहब को केर पुछे त थर जो ॿार 12 सालनि जी उमिरि में पैदा थींदो आहे छा? हिकिड़ी जाइ ते साईं कायम अली शाह साहब खे चऊं साईं अटो महांगो थी वियो, मानी महांगी थी वई आहे, असां गरीब माण्हू पूरत न थी पए कि वो मानी न खाओ, डबल रोटी खाओ। मामा के गुजारिश करियो थो त माण्हुनि खे हौसलो ॾियो। मां हमेशा इहा ॻाल्हि कई आहे, जेतिरो टिजंदव तेतिरा मोचड़ा सड़ी रखाईंदो। जिंदगी मौत इन्हनि जे हथनि में कोन्हे, जिंदगी मौत हिकिड़े अल्लाह जे हथनि में। अल्लाह ते भरोसो कयो, अल्लाह ते तवक्कुल कयो, जुर्म ते रिद्दा न पैदा कयो। जेकरे सिंध जा मुसलमान हिम्मत कन, सिंध जा माण्हू हिम्मत कन, ऐं मां ख़ासि तौर ते आलिमनि सबूरनि खे गुज़ारिश कयां थो, मस्जिदन जा खतीब ऐं इमाम उन्हनि खे गुज़ारिश कयां थो, मदरसनि जा उस्ताद उन्हनि खे गुज़ारिश कयां थो, ऐं उहे माण्हू जेके बज़ाहिर मौलवी न आहिनि पर उन्हनि जे दिलनि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आहे, उन्हनि खे गुज़ारिश करियां थो त अमन ओ अमान जे क़याम जे लाइ तव्हां पंहिंजो किरदार अदा कयो। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी झर झर निकरी विया। दुनिया जो को खितो अहिड़ो कोन्हे जिते तव्हां खे कंहिं सहाबी सगोरे जी क़बर न मिले। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह, मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा त तहां को अल्लाह साईं इहो न पुछंदो त तहां पंहिंजे मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ छो न करायो, तहां को अल्लाह साईं इहो न पुछंदो। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा पर इहो रब करीम तहां खां ज़रूर पुछंदो त तहां इस्लाम जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ मेहनत केतिरी कई। नतीजा असांजे हथनि में न आहिनि। अल्लाह से पंहिंजे हबीब खे फरमायो इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो कम बि इहो आहे त तूं माण्हुनि खे ॿुधाए ये जन्नत आहे, ये जहन्नम आहे, ही हिदायत आहे, ही ज़लालत आहे, ही कामयाबी आहे, हे नाकामी आहे। बाकी हिदायत कयां या न कयां अल्लाह तो फरमाए यो मुंहिंजो कम। माली दा कम पानी देना, मशकियां भर भर लावे, मालिक दा कम बूटे लावणे लावे या न लावे। मजदूरन जा ब किस्म थींदा आहिनि। हिकिड़ो मजदूर पीढ़ीअ वारो रोज वेंदो पीढ़ीअ ते। हर शहर में हर इलाके में मजदूरनि जूं पीढ़ियूं हूंदियूं आहिनि। माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त सुबुह जो सवेरे हिते मिस्त्री मजदूर ईंदा आहिनि। हिकु पीढ़ीअ वारो मजदूर, उनखे मजदूरी लॻंदी त ॿ पैसा कमाईंदो, मजदूरी न लॻी त वीचारो ख़ाली हथ वापसि वेंदो। ऐं ॿिया मजदूर उहे आहिनि जिन जो कंपनी सां मुआहिदो थियल हूंदो आहे या ठेकेदार सां ॿोली थियल हूंदी आहे। उहो कमु हुजे या न हुजे उनखे कंपनी वारा पैसा भरे ॾींदा, उनखे ठेकेदार मजदूरी भरे ॾींदो। मां दोस्तनि खे चवंदो हां असां पीढ़ीअ वारा मजदूर न आहियूं, असांजो एग्रीमेंट थियल आहे, दस्तावेज़ थियल आहे। असांखे माण्हुनि खे पैगाम पहुचाइणो आहे, महिनत करणी आहे। नतीजो निकिरे या न निकिरे असांजी मजदूरी अल्लाह वटि खरी आहे ऐं ज़रूर मिलंदी। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान, सर बकफ सर बुलंद,
चई तरफ़ दुश्मन दोडा खोलियूं वेठा आहिनि, सभिनी जूं नज़रूं जमियत उलमा इस्लाम जे साथियुनि ते आहिनि, लेकिन तव्हांखे लख मुबारकूं हुजनि जो अल्लाह जी मेहरबानी सां अल्लाह जमियत उलमा इस्लाम जे बुजुर्गनि जी हिफ़ाज़त कई। सॼे मुल्क जे सियासतदाननि जी तारीख़ खोलियो, रिकॉर्ड खोलायो, चङा भला हसीन चेहरा तव्हांजे साम्हूं पथरा थींदा, जिन लखनि करोड़नि जा कर्ज़ा वठी माफ़ कराया ऐं सरकारी पैसे खे पंहिंजे पीउ ॾाॾे जी जागीर समझो। अल्हम्दुलिल्लाह जमियत उलमा इस्लाम जा काफ़ी साथी मुख़्तलिफ़ मौक़नि ते चूंडजी असेंबली जे ऐवाननि में पहुता आहिनि, वज़ीर बि रहिया आहिनि, पार्लियामेंट जा मेंबर बि रहिया आहिनि, पर पाकिस्तान जे ठहण खां वठी अॼु ताईं जमियत उलमा इस्लाम जे कंहिं बि साथीअ कंहिं बैंक खां या मालियाती इदारे खां कर्ज वठी माफ़ नाहे करे। इहो क्रेडिट जमियत उलमा इस्लाम खे मिलो। कराची जे बलवनी जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में केस हलियो, सुप्रीम कोर्ट जे जजन जजमेंट में लिखियो, सभिनी पार्टियुनि जा नाला लिखियो, वॾियूं वॾियूं पार्टियूं, नंढियूं नंढियूं पार्टियूं, मज़हबी सियासी पार्टियूं, तो ये सब दहशतगर्दी में मुलव्वस आहिनि। या वाहिद जमियत उलमा इस्लाम ही जंहिंजो नालो उन बदअमनी दहशतकारी वारी लिस्ट में कोन्हे ऐं हुननि खे चवणो पियो त जमियत उलमा इस्लाम जो को बि कारकुन दहशतगर्दी में मुलव्वस कोन्हे। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम, नारे तकबीर। असां बाहि लगाई कान्हे, बाहि विसाई आहे हमेशा। असां बाहि लगाई कान्हे, असां हमेशा बाहि विसाई आहे। अॼु मां सखर जे हिन अज़ीम शान पुरविकार फ़क़ीदुल मिसाल पैगाम अमन कॉन्फ्रेंस जे प्लेटफॉर्म तां अव्हांखे अर्ज़ करियां थो त जमियत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते अची करे माण्हुनि ताईं हक़ ऐं सच जे पैगाम पहुचाइण जे लाइ काइदे मिल्कत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे हथनि ते बैअत करे पंहिंजो किरदार अदा कयो। असां हिन धरती ते उहो निज़ाम नाफ़िज़ करण चाहियूं था जेको मदीना मुनव्वरा में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण नाफ़िज़ कयो। असां निज़ाम मुस्तफ़ा घुरऊं था, असां शरीयत जी बालादस्ती घुरऊं था, असां हज़रात खुलाफाए राशिदीन वारो निज़ाम चाहियूं था। जनाब सिद्दीक़ अकबर, जनाब फारूक आज़म, जनाब उस्मान ज़ुन्नूरैन, जनाब अली के मुर्तज़ा रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जिन खुतूब का निज़ाम हलायो हो, असां हिते उहो निज़ाम नाफ़िज़ करण चाहियूं था। हिम्मत खपे। हिन वक्त माण्हू सभिनी पार्टियुनि मां बेज़ार थी चुका आहिनि। सब वॾियूं वॾियूं पार्टियूं इन्हनि खे सभिनी आज़मायो आहे। जाने वञो करप्शन जा अंबार तव्हांखे नज़र ईंदा। इन फितने फसाद वारे ज़माने में अचो त गॾिजी करे अमन जे क़याम जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयो। ऐं मां इन ॻाल्हि खे बि वाज़े कंदो हलां, इस्लाम में जेके असांखे तालीमात मिलन थियूं, इस्लामी तालीमात जे नतीजे में ये ॻाल्हि बिल्कुलु पथरी थी साम्हूं थी अचे त कंहिं बि मुसलमान जे मुल्क में जेकॾहिं के गैर मुस्लिम रहनि था, हिंदू रहनि था या मिनोरिटीज़ जा ॿिया के माण्हू रहनि था, तो उन्हनि खे ज़िम्मी चइबो शरीयत जे इस्तिलाह में। ऐं ज़िम्मी जो मतलब छा है त मुसलमाननि जे मुल्कनि में रहण वारा गैर
गैर मुस्लिम उन्हनि जी जान माल इज्जत आबरू जो तहफ़्फ़ुज़ मुसलमाननि जी ज़िम्मेदारी। असां अक़लियतुनि सां बि वाइदो था कयूं त जेकॾहिं जमियत उलमा इस्लाम खे मौक़ो मिलियो जीअं असां कलमे वारनि जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं तीअं अक़लियतुनि जो बि तहफ़्फ़ुज़ कंदासीं। ऐं हाणे ख़ैबर पख्तूनख्वा में असांजी अक़लियत की विंग ठीक ठाक नमूने कम करे रही है। बलोचिस्तान में असांजी अक़लियत की विंग फ़आल है ऐं ज़रूरत है त हाणे सिंध में भी अक़लियती विंग खे मज़बूत ऐं मुस्तहकम कयो। ये कम तॾहिं थींदा जॾहिं असां हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जी उन तकरीर ते गौर कंदासीं। हिन बर्र सग़ीर में हक़ानी आलिमन जे क़यादत करण वारो वो अज़ीम शख्स जंहिंजे हथ ते सभिनी आलिमन बैयत कई वो हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जॾहिं गिरफ्तार थियो ऐं अवां खे ख़बर आहे त शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह खे मक्के पाक खां गिरफ्तार कयो। उन ज़माने में उतां जो गवर्नर अंग्रेज़नि सां ॿधिजी वियो। शेखुल इस्लाम हज़रत सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह हज़रत शेखुल हिंद सां ख़िदमत में गॾु हुया। उहे भी हज़रत शेखुल हिंद सां गॾु गिरफ्तार थिया। उतां उन्हनि खे कारे पाणी वठी विया माल्टा जे जज़ीरे में ऐं उन्हनि ते वहशियानो तशद्दुद कयो अंग्रेज़नि। जॾहिं उन्हनि खे आज़ाद कयो वियो बहरी बेड़े जे ज़रिए उन्हनि खे बंबई आंदो वियो सी पोर्ट ते बंदरगाह ते। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह इन मौके ते जेका पहिरीं तकरीर कई हुई बंबई जे सी पोर्ट ते उन तकरीर जो खुलासो इहो हो। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो तमां जेल जे कारन कोठड़ियुनि में मुसलमाननि खे तबाही ऐं बर्बादी जे सबबनि ते गौर कयो त असां मुसलमाननि जे तबाही ऐं बर्बादी जा वॾा सबब कहिड़ा आहिनि। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो मां इन नतीजे ते पहुतुसि त असां मुसलमाननि जे तबाही ऐं बर्बादी जा वॾा सबब ॿ आहिनि। हिकु मुसलमाननि जा पाण में झेड़ा, असां टुकड़नि टुकड़नि में तक़सीम थी विया आहियूं। दुश्मन मुत्तहिद थींदो थो वञे ऐं मुसलमान टुकड़नि टुकड़नि में तक़सीम थींदा था वञनि। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो असांजे तबाही ऐं बर्बादी जा वॾा सबब हिकु मुसलमाननि जा पाण में झेड़ा ऐं ॿियो क़ुरान पाक खां दूरी। असां क़ुरान कोन था पढ़ूं, क़ुरान कोन था समझूं, का ख़बर न है त अल्लाह जे क़ुरान में छा लिखियल आहे। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकॾहिं मुसलमान मुत्तहिद थी वञनि ऐं क़ुरान पाक सां पंहिंजे ताल्लुक़ खे मज़बूत कनि त हिकु दफ़ो ॿीहर उम्मत मुस्लिमा खे नशअत सानिया हासिल थी सघे थी। शेखुल इस्लाम हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत तमां कोन करे सघियो पर हज़रत मदनी जे बचड़नि जी ज़ियारत थी। हज़रत असद मदनी रहमतुल्लाह अलैह काफ़ी दफ़ा असां उन्हनि जा मेहमान थियासीं दिल्ली में। हाणे त उहे बि अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि। हाणे हज़रत अरशद मदनी साहब जना आहिनि जेके क़यादत कनि था ऐं हज़रत असद मदनी जा फर्जंद आहिनि मौलाना महमूद मदनी साहब जेके क़यादत कनि था। पर हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह जेको कारे पाणी में माल्टा जे जज़ीरे में हज़रत शेखुल हिंद सां गॾु हो उन जी ज़ियारत अल्लाह नसीब कई। असां वियासीं, हाणे त उहे बि फोत थी विया आहिनि, पुरानी ॻाल्हि आहे। हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह जे ॻोठ में वियासीं ख़ैबर पख्तूनख्वा में। बिल्कुल ज़ईफ थी विया हा, कमज़ोर थी विया हा, साहिब फिराशा, नज़र भी तकरीबन खत्म थी चुकी ही, इंतहाई ज़ईफ हा पर हुननि जो होश हवा सालिम हो। असां बुजुर्गनि जी ज़ियारत कई,
उन्हनि खां दुआऊं करायूं ऐं जॾहिं असां हज़रत मौलाना उज़ैर गुल साहब के अर्ज़ कयोसीं त सिका नसीहत कयो त हज़रत उज़ैर गुल साहब असांखे उहा ई नसीहत कई जेका बंबई जे सी पोर्ट ते हज़रत शेखुल हिंद सभिनी खे नसीहत ए फूट तूने अक्सर कौमों को खा के छोड़ा, ए फूट तूने अक्सर कौमों को खा के छोड़ा, जिस घर से सर उठाया उसको मिटा के छोड़ा। आखिर में यह गाल चवण चाहियो तो हाणे अमरीकी साम्राज पंहिंजूं पॉलिसियूं तब्दील करे पियो। यह गाल मुंहिंजी बगोश होश ॿुधो ऐं गौर सां ॿुधो। महसूस थी रहियो आहे त आलमी साम्राज इस्लाम दुश्मन कुव्वतूं पंहिंजे पॉलिसियुनि खे तब्दील करे रहियूं आहिनि। छो त उन्हनि जे ज़ुल्मनि जे करे हाणे उन्हनि जो नालो गार बणिजी चुको। जेके बराह रास्त ज्यादतियूं थियूं मुसलमाननि ते पुठिते न वञो। हाणे हिन 10-15 सालनि में दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ित्तनि में अमेरिका वारनि असांजा लखे बेगुनाह मुसलमान मारिया आहिनि। इराक में लखे बेगुनाह मुसलमाननि जे क़त्ल जी ज़िम्मेदारी बराह रास्त अमेरिका ते आयद थिए थी। अफगानिस्तान में लखे मुजाहिदनि जे क़त्ल जी ज़िम्मेदारी बराह रास्त अमेरिका ते आयद थिए थी। जेको कुछ लीबिया में थे पियो, यमन में थे पियो, कोसोवो में थे पियो, कश्मीर में थे पियो, चचीनिया में थे पियो, बर्मा में थे पियो, बोस्निया में थे पियो, शाम में थे पियो, मिस्र में थे पियो। इन्हनि सभिनी ज़ुल्मनि जूं रस्सियूं ऐं इहे सभु पेरा इन्हनि जे घरनि में था वञनि। असां वचन था कयूं पंहिंजे रब सां जेकॾहिं अल्लाह असां मुसलमाननि खे मौक़ो ॾिनो त असां इस्लाम जे इन्हनि दुश्मननि सां पलांद कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह। अमेरिका खां डिॼण जी काई ज़रूरत कान्हे। जीअं रूसी साम्राज खे मुंहिंजे परवरदिगार तबाह कयो, इंशाअल्लाह अमेरिकी साम्राज भी ईअं तबाह थींदो इंशाअल्लाह। मुजाहिदनि वांगुरु बुलंद आवाज़े सां इंशाअल्लाह अमेरिका जा तरा कढंदासीं। जॾहिं असां अमेरिका जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहियूं त के नौजवान असां ते खिलंदा आहिनि, मज़ाक़ूं कंदा आहिनि, मुल्हनि जो मथो ख़राब थियो आहे, अमेरिका सुपर पावर आहे, हे मुल्ला अमेरिका खे छा कंदा, हे ख़ैरात जे टुकड़नि ते पलियल। फॉर यूअर काइंड इंफॉर्मेशन, कल्ह ताईं सोवियत यूनियन भी सुपर पावर हो। जेको मुंहिंजो अल्लाह सोवियत यूनियन जहिड़े सुपर पावर खे तबाह कराए सघे थो, उहो मुंहिंजो अमेरिका जा बि टुकड़ा टुकड़ा कराए सघे थो। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? कल्ह ताईं रूस हीरो हो, अॼु ज़ीरो आहे। कल्ह ताईं सुपर पावर हो, अॼु सिफर पावर आहे। तोखे ख़बर हुजणु खपे त रूस जो सिर बि मुल्हनि क्यों हो, मरी वियो। रूस जो सिर बि मुल्हनि क्यों हो, अमेरिका जो सिर बि मुल्ला खणंदा। जुरत सां चओ इंशाअल्लाह, हिम्मत सां, दिलेरी सां, बहादुरी सां। तुझे सूटेलन बूटेलन को अमेरिका वाला कौन था डिजन? तुझे पैंट शर्ट वालों को साहब न्यूयॉर्क को वञे तो उनखे थुक बि नथा हणनि। हे पंहिंजो पुट आहे, मोहन रवि असां जहिड़ा अथसि। शरण को ॾाढ़ी वारो वञे, सॼो एयरपोर्ट थरथिले में आहे। वाह मुल्ला तुंहिंजो रोब, सदके वञा तुंहिंजे मथां। माण्हुनि पढ़ा पियो अमेरिका जे थिंक टैंक जे हिकिड़े हमराह जी कारगुज़ारी जी रिपोर्ट, रिसर्च लेटर जेको कंहिं किताब में छपियो। थिंक टैंक अमेरिका जी थिंक माना वॾा वॾा वागू जेके पॉलिसियूं ठाहींदा आहिनि। थिंक टैंक जे हिकिड़े हमराह जी कारगुज़ारी जी रिपोर्ट पढ़ां पियो। जीअं असां सैटेलाइट जे ज़रिए सॼी दुनिया जे मदरसनि जा फोटो कढिया आहिनि। हाणे बि मथे सैटेलाइट हूंदा काथे, तव्हांजे जलसे खे बि ॾिसंदा हूंदा, सैटेलाइट नज़र नथा अचनि। तहां जूं रड़ियूं बराह रास्त ॿुधंदा हूंदा। अल्लाह जो कसम,
जी त असां ॾिठो आहे मदरसनि जा फोटू कढिया आहिनि असां घणो करे मदरसनि में तालिब जॾहिं पढ़ंदा आहिनि त पोइ झूटींदा आहिनि जी असां ॾाढी तहक़ीक़ात कईसीं त झूठनि छो था हिक ॿिए खां पुछनि पिया हे झूठनि छो था जी सबक़ पको था कनि जी पोइ ईअं वेही पढ़नि झूठनि छो था कंहिं छा चयो कंहिं जेको वॾो वॾो उन्हनि जो सरबराह हो थिंक टैंक जो जी एटम बम था ठाहिनि तुझो वॾो रोब आहे तोखे पंहिंजो रोब जी ख़बर ई कान्हे ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी लट फेरे त ॾिस नांग नोड़ी अथी कंध पकड़े त ॾिस शींह बकरी अथी हथ बोड़े त ॾिस बाहि पाणी हाणे अमेरिका वारा पंहिंजूं पॉलिसियूं तब्दील पिया कनि छो त डायरेक्ट एक्शन्स जे नतीजे में अमेरिका जो नालो कार बणिजी चुको नंढा मासूम ॿार बि चवनि था अमेरिका ते लानत तव्हां न चओ त न चओ नारे तकबीर बैनुल अक़वामी दहशतगर्द अमेरिका ते बैनुल अक़वामी दहशतगर्द अमेरिका ते नारे तकबीर ए जेको कुछ थे पियो इस्लामाबाद में कठपुतलिन जो तमाशो मरी वियो नया पाकिस्तान सदके वञा तुंहिंजे मुहांडरनि तां जेकॾहिं कंहिंखे अकुल हुजे त ॻाल्हियूं त बिल्कुलु ज़ाहिर आहिनि अबा ॻाल्हायो छो था अरे मारे फुल कंसंट्रेशन तवज्जो खपे तव्हांजो कीप साइलेंस नया पाकिस्तान यो नओं पाकिस्तान आहे जंहिंमें छोरियूं छोरा गॾु नचनि ॻाल्हि बिल्कुलु शफ छाजी आहे शफ तालू ॻाल्हि सिधी कयो कंहिंखे तकलीफ़ थिए थी त भली थिएसि यहूदियुनि जे पैसनि ते अॼु इमरान खान हिते बेपर्दगी खे आम करे मोहम्मदी तहज़ीब खे ख़त्म करे इस्लामिक कल्चर खे ख़त्म करे हिते यूरोपियन कल्चर खे मुसलत करण थो चाहे मां इमरान खान खे ॿुधाइण थो चाहियां जैसी ताईं मुंहिंजे जवाब जो हिकु बि कारकुन हिन धरती ते ज़िंदा आहे ऐं हिकु बि ग़ैरतमंद मुसलमान हिन मुल्क में मौजूद आहे तुंहिंजा ख़्वाब शर्मिंदा ताबीर थियण न ॾींदासीं चाहे तो बेग़ैरती वधे धारिया मर्द धारियूं छोकिरियूं गॾु नचनि इहो नओं पाकिस्तान शर्म इनको मगर नहीं आती इमरान खान तोखे यहूदियुनि जे नौकरनि ते नाज़ आहे असांखे पाक मुहम्मद जे ग़ुलामी ते नाज़ आहे तो हिते यूरोपियन कल्चर नाफ़िज़ करण थो चाहे असां हिते मुहम्मदी शरीयत खे नाफ़िज़ कंदासीं आहे को इंशाअल्लाह चवण वारो असां त हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब खे बार बार दरख़्वास्त कई से असांखे इजाज़त ॾियो जेकॾहिं इदारा इनखे लगाम नथा ॾियनि त पोइ गैरतमंद मुसलमान इनखे ख़ुदि लगाम ॾींदा मां शिकायत किथो इदारनि खां चवनि था न ताहिरुल कादरी हुजे या इमरान उहो त हलियो वियो हाणे जी 2 अरब वतई हाणे साईंजन जी तबीयत ठीक न आहे साईंजन खे दिल जी तकलीफ़ थी पई आहे तकरीरूं तो ॿुधो न सी हमरा जो अल्लाह वो हिकु ॾींहुं हीअं खणी आयो जी मैं कफन साथ लाया हूं मैं कफन साथ लाया हूं वापस नहीं जाऊंगा बस शहादत के लिए तैयार होके आया हूं पहली गोली मैं खाऊंगा और अगर मैं शहीद हो जाऊं
तो मुझे लाहौर न ले जाना, पार्लियामेंट हाउस के सामने यहीं मुझे दफन करना। साईं निकता, साईं जा मुरीद भी निकता, मुरीदियाणी भी निकतियूं। उनको सा कम न थो थे न, या अल्लाह तू मोमिनियाणन को वधा, बाकी मोमिन आपे वधसिन। यार गाल दिल जी कभी हाँ निकता और पुलिस वारन को गलती थी हुई, आंसू के साबटे खणी शेल उछलियो। साईं जो भगा त 3 ॾींहं कंटेनर मोन निकता। वाह जान जा पुट चवंदा शेखुल इस्लाम आ। शेखुल इस्लाम के इहा ख़बर काने त शहीद के कफन ॾिबो ई कोन्हे। पुछो इन्हनि बुजुर्गनि खां, आलिमनि खां पुछो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं को माण्हू अल्लाह जे नाले ते पंहिंजी जान खे कुर्बान करे, उनखे ॿियो कफन न ॾियो, उन्हनि कपड़नि सां जिन में उन शहादत जो जाम नोश कयो आहे, उन्हनि कपड़नि सां उनखे दफन कयो। मदीने जे मीर फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा त उन्हनि जे जिस्मनि मां ऐं कपड़नि मां ताज़ो रत पिमंदो। मदीने जे मीर फरमायो, लौनुहु लौनु दमिन व रीहुहु रीहु मिस्किन। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। हुजूर साईं फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा, उन्हनि जे कपड़नि ऐं जिस्मनि मां ताज़ो रत टिमंदो। रत जो रंग त रत जहिड़ो हूंदो, पर उन रत में खुशबू मुश्क अंबर खां वधीक। के लिखियो आहे त साईं शर बडाणी तकरार के हवाले से भी तव्हां कुछ कोशिश कयो। असां अज भी कुछ बुजुर्गन के घुरायो हो, कबीलाई झेड़न के हवाले से त काथे असां पंहिंजी मेहनत क्यों कोशिश क्यों, झड़ींदड़ धुरन दे वञूं ऐं उन लिस्ट में शर बडाणी तकरार शामिल है। इंशाअल्लाह जेको असांजो वस पुजंदो जरूर कंदासीं। मार्च पे कयुम असां मौलाना जन के अर्ज कयोसीं त असां खे इजाजत ॾियो त असां पंहिंजनि कारकुननि खे इस्लामाबाद घुरायूं। माण्हू चवंदासीं इमरान जे जलसे में माण्हू ॾाढा था अचनि, मजो छोरियूं न अचनि पोइ छोरा अचनि। तव्हां ॾिसां चैलेंज थो कयां, बिना मज़ाक ऐं बिना मश्करी जे, मीडिया वारा गवाह आहिनि। इमरान छोरियूं न वठी जे जलसनि में, पोइ मूंखे कराची जे इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जहिड़ो जलसो या सखर जे इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जहिड़ो जलसो करे ॾेखारे त मां लीडर मञींदोमांसि। सवाल ही पैदा न थो थिए। इमरान जी ज़ियारत जे लाइ छोरा नथा वञनि, छोरियुनि जी नूस ते था वञनि, छड़नि जी था। हा चवंदा अला करे हिते बि धरणो लॻे। अहिड़ियूं अहिड़ियूं छोरियूं थियूं अचनि, अलाए कॾहिं क्लिफ्टन मूं डिफेंस मां वठी तुंहिंजो पोढ़ाई जवान थी था वञनि। मानिया ढो ते मोचड़ो आ घट। असा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब के गुजारिश की असा के इजाजत दियो त असा हिन मुजाहिदन के इस्लामाबाद अचण जी काल दियो। जेकरे बुजुर्गन फैसलो कयो त केड़ा केड़ा योद्धा जवान हैं जेके चवन था असा अल्लाह नारे तकबीर। कायदे मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजलुर रहमान, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। जज़ाकुमुल्लाह। सिट डाउन, वेही रहो। ऐं इन्हनि इदारनि जे माण्हुनि खे ॿुधाइण चाहियां थो, जिन जे इशारनि ते ही नचे पियो त इस्लामाबाद जा रोड ऐं रस्ता हिननि मुजाहिदनि खे मापाए बि न सघंदा। कसम सां चवां थो, पाकिस्तान जे चइनी सूबनि में असांजे नंढनि वॾनि मदरसनि में पढ़ण वारा तालिब बि 25 लखनि खां मथे आहिनि। सिर्फ़ तालिबनि जी ॻाल्हि थो कयां। ऐं जॾहिं पब्लिक निकिती ऐं मुजाहिद निकिता त इन्हनि खे लिकण जी जाइ बि न मिले। एॾी बकवास थो करे, बाज़ारी ॿोली थो ॻाल्हाए। तूं लीडर आ, तोखे ॿुॾी मारण खपे। बकवास थो करे तूं। हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जे खिलाफ गुत्था गुत्था थो ॻाल्हाए। अरे ज़ालिम, मां तोखे मौलाना जे पेशाब जे पेट बि नथो सम्झां। ऐं इदारनि खे चवण थो चाहियां
आहे को इंशाअल्लाह चवण वारो जेकॾहिं असांजा मुजाहिद इस्लामाबाद पहुता तहां खे मोकल घरनि खे मारींदो सीना ठाहे तहां खे चवंदासीं इधर सितम कर हुनर आसमाए इधर सितम कर हुनर आसमाए तू तेरा हम जिगर आसमाए जालिमो तहां जो गालियों खत्म थी वेंदियूं मुजाहिदन जा सीना खत्म कोन थींदा। असां शहादत के ॻोल्हींदा आहियूं जीअं तहां खे शराब थो वणे असां खे शहादत वणंदी आहे जेकॾहिं असां खे शहादत जो मौक़ो मिलियो त उहो ॾिहाड़ो असां जे लाइ ईद जो ॾिहाड़ो। तूं हिननि मुजाहिदनि खे सुञातो ई कोन्हे गैरतमंद अबन जी औलाद आहिनि असां बेगैरत अबन जी औलाद न हो गैरतमंद अबन जी औलाद हो असां जे अमरन असां खे बेगैरती जी थई प्यारी कोन्हे हे कंध कपजी त सघनि था पर इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं झुकी नथा सघनि। ॾाढिया चओ इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां शरीयत जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ अमन व अमान जे क़याम जे लाइ क़ुरान और सुन्नत जे बालादस्ती जे लाइ खिलाफत राशिदा जे निज़ाम जे इहया जे लाइ जेकॾहिं तव्हां खे जाननि जी कुर्बानी ॾियणी पई त ॾींदो कहिड़ा कहिड़ा चवनि था इंशाअल्लाह नारे तकबीर कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे से कदम बढ़ाओ जवाब के एजेंटन दे यूरोप के एजेंटन दे अमेरिका जो जेको यारा अमेरिका जो जेको यारा नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। आए को सुभान अल्लाह चवण वारो नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सराय मकतल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे दारो रसन से क्या करे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। इदारन वारा चवन था इन्हनि खे आंसू गैस भी न हणो इन्हनि खे ॿधो भी न इन्हनि ते लाठी चार्ज भी न कयो जो ये तव्हांजे चाचे जा पुट आहिनि शहजादा आहिनि असांजा तकलीफ़ थींदनि मुज़ाकरात मुज़ाकरात डायलॉग अरे ज़ालिमो जेकॾहिं चओ था त तशद्दुद करण जी इजाज़त न आहे तव्हां खे ऐं हुकूमत खे मना था कयो त पोइ तव्हां कल्ह लाल मस्जिद जे नियाणियुनि जे मथां गोलियूं छो हलायो ॿुधायो लाल मस्जिद जो बेगुनाह नियाणियूं जिन कुरान हथनि में खणी शरीयत के बालादस्ती जी ॻाल्हि कई बापाटा नियाणियूं हयातदार नियाणियूं तव्हां उन्हनि ते बमबारी कई तव्हां उन्हनि खे बेगुनाह शहीद कया हाणे ज़ालिमो तव्हां जा लाश बि वारसनि खे न ॾिना उन्हनि बेगुनाह नियाणियुनि जे लाशनि ते केमिकल सारे लाश तव्हां उहो सॼो मटीरियल गटरनि जे हवाले करे छॾियो पोइ उते तव्हां डायलॉग जी ॻाल्हि छो न कई सवात में तव्हां डायलॉग जी ॻाल्हि छो न कई उते तव्हां हज़ारे मुसलमाननि खे मारियो लखे मुसलमाननि खे तव्हां दरबदर कयो अॼु कबाइली इलाक़नि में ऑपरेशन छो था कयो उते डायलॉग छो था कयो ॻाल्हि सही सीधी आहे त हिननि हमराहनि जे पोयां के ॿियूं कुवतूं आहिनि ॿार बि समझी सघे थो पर इंशाअल्लाह इस्लाम जे दुश्मननि जा ख्वाब शर्मिंदा ताबीर न थींदा चओ इंशाअल्लाह बुलंद आवाज़े सां जेकॾहिं बलोचिस्तान जा नौजवान पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ पार्लियामेंट हाउस जे साम्हूं धरणो हणनि हा ऐं डी चौक ते नारो हणनि हा त हिकु बि जहिड़ो न बचे मां जेकॾहिं सिंध जे नौजवाननि खे वठी वञा हा ऐं मां सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जी ॻाल्हि कयां हा ऐं मां पार्लियामेंट हाउस जे साम्हूं इहो चवां हा त सिंध जा मादनी वसीला सिंध जे हवाले कयो
जी गैस असांजा नेचुरल रिसोर्सेस ये आलिम बैठा आहिनि यो मुतालबो शरीयत के खिलाफ ना है शरीयत के मुताबिक पंजाब का वसीला पंजाब के खर्च क्यों बलोचिस्तान का वसीला बलोचिस्तान के खर्च क्यों खैबर पख्तूनख्वा का वसीला खैबर पख्तूनख्वा के खर्च क्यों सिंध का वसीला सिंध के खर्च क्यों ऐ तव्हां खे ख़बर हुजण खपे सॼे पाकिस्तान जी जेका ऑयल प्रोडक्शन है तेल की पैदावार 70 सैकड़ों खां वधीक तेल सिंध मां तो निकरे सॼे पाकिस्तान जी जेका गैस प्रोडक्शन है 70 सैकड़ों खां वधीक गैस सिंध मां थी निकरे ऐं सखर वारो तव्हां खे ख़बर हुजण खपे त सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस जी पर डे आमदनी माना हिक ॾींहं जी करोड़न में लखन में न करोड़न में ऐं मां कसम सां चवां थो जेकॾहिं रुगो तेल ऐं गैस जी आमदनी सिंध ते ख़र्च थे त सिंध में कोई माण्हू बेरोजगार न रह को सिंधी माण्हू पेट के जहन्नम के भरण जे लाइ जिद्दे ऐं दुबई जा फिका न झलींदो पर हे वागुन वांगुर असांजे मादनी वसीलनि ते काबिज़ आहिनि जेकॾहिं मां इहो नारो हणां त हिकु बि नौजवान चहिरो न छॾे मां इन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो त हाणे सब्र जा पैमाना लबरेज़ थी चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह असां हाणे इन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजा हक़ छिनी वठंदासीं ॾाढियां चओ इंशाअल्लाह इस्लाम इन धरती जो मुक़द्दर है जिनके इस्लाम नथो वणे मुल्क छॾे वञनि यू कैन गो ऐं कुछ हमराह वरी सेक्युलर सिंध सेक्युलर सिंध सेक्युलर सिंध सेक्युलर सिंध जा नारा था हणनि दुश्मनन के पैसन ते पलजण वारो तहां के भी बुधाइण चाहियो तो सेक्युलर सिंध मंजूर ना है सिंध कल भी बाबुल इस्लाम हुई अज भी बाबुल इस्लाम आहे क़यामत के सुबह ताईं सिंध बाबुल इस्लाम रहंदी इंशाअल्लाह असां सिंध के एक दफो बीहर हकीकी माना उनमें बाबुल इस्लाम बढ़ाइण जे लाइ पंहिंजे मेहनतुनि के तेज खां तेज तर कंदासीं मां जेको चयुमि अल्लाह क़बूल फरमाए व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।